उहो जॾहिं मुंहिंजी नज़र मां गुज़रियो त उन कमु हिकु त मूंखे इंस्पायर कयो त हिन कम खे थोरो अॻिते वधाइजे। उन में साईं ख़ुर्शीद क़ाइम ख़ानी जो कमु आहे या अब्दुल क़ादिर जुणेजे जो कमु आहे या साईं इसाक जो उन ते कमु आहे, त उन कम में हिकु त मूंखे इंस्पायर कयो त हिन कम खे अञा थोरो अॻिते वधाइजे। ऐं ॿी जेका इंस्पायरेशन ख़ासि तौर ते आहे त खाना बदोश कबीला असांजो जंहिं रूट्स ते जिथे मुंहिंजो ॻोठु आहे या जिथे आउं रहां थो त उते हिननि कबीलनि जो अचणु वञणु थींदो रहियो आहे। वसकारे जा 4 महीना इहे कबीला हिते ई मोराणे जे भिटनि ते रहंदा आहिनि जॾहिं मींहुं वसंदा आहिनि त उन्हनि जो जेको लाइफ स्टाइल हो, उन्हनि जो जेको कल्चर हो ऐं उन्हनि जो जेको माना जेके दुनिया मां फिरी घिरी ईंदा हुआ त उन्हनि जी माना हिकिड़ी साइकोलॉजी ऐं कल्चर जेको उन मूंखे मुतासिर कयो त उन खां मुतासिर थी करे ई मूं हिकिड़ो इहो लिखियो। ऐं ॿियो हीउ बाक़ी जेको सिंध में लिखियो वञे पियो उन खां थोरो डिफरेंट मौज़ू आहे। जेॾीमहिल डिफरेंट जेका बि शइ हूंदी आहे आई थिंक की उहो राइटर खे अट्रैक्ट कंदी आहे त उन ते कमु कजे, त हिन उन हिसाब सां बि मूंखे अट्रैक्ट कयो। इसाक मंगरियो साहब, तव्हां जीअं ख़ालिद ॿुधायो तव्हां काफ़ी डॉक्यूमेंट्रियूं बि ठाहियूं आहिनि पंहिंजो हिननि ते इन तरह जे मौज़ूअनि ते। सिंध टी वी जे लाइ मूंखे यादि आहे जिप्सी कबीला, रोलाक कबीला, इन तरह जूं। तव्हां हिन सॼे मौज़ू खे कीअं था ॾिसो? असुल में ख़ुशूसन सिंध में त इन ॻाल्हि खे ॾिसी सघिजे थो, पर सॼे मुल्क जे कंहिं बि शहर में तव्हां जॾहिं दाख़िल थींदो त उन हर शहर जे ॿाहिरां हिकिड़ा अहिड़ा कबीलनि जा तव्हांखे कॉलोनियूं, उन्हनि जा घर, उन्हनि जा हर हंधि अहिड़ा मिलंदा सिंध में हर शहर जे ॿाहिरां। ऐं उन जे वाहन जे कप ते, रेलवे लाइन ते, रोडनि जे किनारनि ते अहिड़ियूं कॉलोनियूं अहिड़नि कबीलनि जूं मिलंदियूं। हाणे इहे कबीला ज़ाहिरिया असांजे हिन मुल्क जा शहरी आहिनि, हिन मुल्क जा रहवासी आहिनि। ज़ाहिरिया उहो हर लिखंदड़ खे अट्रैक्ट त कनि था, उहो पंहिंजे पाण ॾे मुतवज कनि था। ऐं ख़ुशूसन हुननि जा जेके अंदाज़ आहे ज़िंदगी गुज़ारण जो, मिसाल उहे कबीला जेके आहिनि अॼु जे हिन जदीद दौर में हुननि वटि घर कोन्हे ऐं हुननि वटि लॾ पलाण जो हिकिड़ो आसान अंदाज़ आहे। हिन माहौलियात जी आलूदगीअ में हू इन अंदाज़ में मुख़्तलिफ़ लॾ पलाण इन करे कनि था त महसूसु कंदा हाणे हीअ असांजो इलाइक़ो आलूदा थी वियो आहे त हाणे वरी नओं इलाइक़ो, नओं पटु वसाइजे, नवां घर ॾिजनि, नओं उन में वेहिजे। ऐं हू हमेशह एॾा त सुठी आबहवा में रहंदड़ माण्हू आहिनि त हू इन आलूदगीअ खां पाक ज़िंदगी गुज़ारींदड़ आहिनि। हिकिड़ो त इहा हुननि जे उन्हनि कबीलनि में अट्रैक्शन आहे, माना तजसुस जे लाइ या उन्हनि ॾांहुं मुतवज थियण जो सबबु रहे थी हर लेखक खे। ॿी ॻाल्हि हीअ आहे त इहा बि ॻाल्हि सोचण ते मजबूर करे थी त हीअ दौरु आहे जॾहिं असां हेॾा जदीद दौर में माण्हू रहूं था। हिन मुल्क जा हर बादशाह को न को वाइदो करे पंहिंजी क़ौम सां, माण्हुनि सां, रहवासियुनि सां। हिन मुल्क जे वन मैन वन वोट जो कानून आहे, उन जे बावजूदि हिननि माण्हुनि खे को हक़ु कोन मिलियो आहे। अयूब खान आयो, भुट्टो साहब आयो, जुना साहब आयो, लियाकत अली खान आयो, हींअर इमरान खान आयो आहे। हिननि माण्हुनि जे लाइ को बि हुननि वटि पैकेज न आहे, हालांकि वन मैन वन वोट आहे, हुननि खे बि एतिरो ई वोट आहे। आऊं चवां थो हींअर सॼी दुनिया में वैक्सीन जो वॾो इशू आहे, ख़ुशूसन पोलियो प्रोग्राम या हाणे कोरोना जो प्रोग्राम आहे। इहो कीअं मुमकिन आहे जेसीं इन्हनि माण्हुनि खे तव्हां शामिलु न कंदो इन प्रोग्राम में, त इहो कीअं मुमकिन आहे त तव्हांजो हीउ प्रोग्राम कामयाबु थींदो। ऐं सेम ईअं एजुकेशन जो आहे, हेल्थ जा ॿिया मसइला आहिनि, त इहे हिननि खे ख़ुदि हींअर अहसासु प्रोग्राम आहे ग़रीबनि जो, पर हीअ माण्हू कंहिंखे बि यादि न आहिनि। ऐं अहिड़ी सूरत हाल में जिन हिसाब इहो लिखियो आहे या उन्हनि जी खे सुठी ॻाल्हि आहे। हिन किताब में जेको ख़ालिद लिखियो आहे त उनमें त अहिड़ा कबीला बि आहिनि जन वटि शनाख़्ती कार्ड बि कोन्हे। हू एहसास प्रोग्राम में वञण जो या उनजी तइलीम जो ऐं सिहत जा मामलात ॿी ॻाल्हि आहे, पर हुनखे बुनियादी जेका शनाख़्त आहे हिकिड़ो मुल्क हुनखे उहा शनाख़्त जेको आम माण्हू खे उहो मिले थी, हुननि खे उहो बि अञा ताईं राइट न मिलियो आहे। साईं इहो असुल में वॾो मसइलो आहे न। हाणे मूंखे माना उहो ख़ालिद जंहिं अंदाज़ में हेॾो सारो किताबु लिखियो आहे, इहो हिन जो हीउ टियों किताबु आहे लिखनि। ऐं हालांकि हिन जा माना घणा जेके मौज़ू आहिनि उहा सेकेंड हैंड इंफॉर्मेशन ते आहिनि,
माना उहे तारीख़ूं पढ़ी लिखियल आहिनि। जेका फस्ट हैंड इंफॉर्मेशन ते किताब हिन जा ख़ालिद जा लिखियल आहिनि उहे इंतिहाई अहम आहिनि ऐं असांजे हिते जे जर्नलिस्टनि खे, हिते जे एंथ्रोपोलॉजिस्टनि खे, हिते जे शागिर्दनि खे इहे बिल्कुलु उन मां सम्झणु घुरिजे। मिसाल कबूतरा आहिनि हिते मीराबाद में, मूं उन्हनि जो उहो कालून ॾिठी आहे, मूं उमरकोट में उन्हनि माण्हुनि जा उहे ॾिठा आहिनि। पर जंहिं नमूने सां उहो कीअं घर करे वेहनि था, उन ते रसाई कीअं थी थिए, उहा हिकिड़ी सफ़ा फस्ट हैंड इंफॉर्मेशन आहे। पर छो त उहो लोकल इंफॉर्मेशन आहे, उन में रख रखाव घणो कयल आहे। पर जॾहिं तारीख़ तौरु उहो लिखिबो त उहे चिटायूं करे लिखण जी ज़रूरत आहे। ऐं अहिड़ी सूरत में शनाख़्ती कार्ड हुननि वटि कोन्हे, हुननि वटि कुझु बि कोन्हे। असांजा हिते जा जेके आहिनि समाजी इदारा आहिनि हिते जा, उन्हनि खे हर सूरत में ही किताब मुतवजो करे थो, उन्हनि खे यादि ॾियारे थो त ही बि हिन मुल्क जा रहवासी आहिनि, हिननि जा बि एतिरा ई हक़ आहिनि त उहे नोटिस में अचणु खपनि। ख़ालिद, ही किताब जेको तव्हां लिखियो आहे उनमें कबीलनि जे बारे में जेको तव्हां लिखियो आहे, मतिलबु हिकिड़ो त चवनि था पावर्टी लाइन, पर ही मसइलो जेको आहे जॾहिं किताब पढ़िजे थो त पावर्टी लाइन वारो सुवाल ई माण्हुनि जे ज़हन मां निकिरी थो वञे। अक्सर कबीलनि जे बारे में तव्हां लिखियो आहे त उन्हनि जो ज़रिया मुआश जेको आहे उहो उन्हनि जूं औरतूं उहे जिस्मानी जिस्म फ़रोशी कनि ऐं हे तरह कनि। अॼु बि सिंध जे अंदरि इहो ईअं हले पियो? ये कबीला जिथे रहनि था उन में काफ़ी सारा, इहो सभिनी कबीलनि ते लागू नथो थिए त जेके बि खाना बदोश कबीला सिंध जे अंदरि आहिनि उन्हनि जूं औरतूं सेक्स वर्कर आहिनि। पर कुझु कबीला ज़रूरु अहिड़ा आहिनि या कुझु जॻहियुनि ते जिथे उहे कबीला रहनि था, जी खाई में मिसाल तौरु मदारी कबीलो आहे उन जूं औरतूं इन क़िस्म जो कमु कनि थियूं, या जेके कबूतरा कबीलो आहे उन में काफ़ी सारियूं औरतूं जेके आहिनि इन इहो कमु कनि थियूं, या जेके शिकारी कन्वर्ट थिया आहिनि, कन्वर्ट थियण खां पोइ बि जीअं मातलीअ या ॿिया एरियाज़ आहिनि जिथे इहे रहनि था उते इहे कमु कनि था। पर आउं सम्झां थो हिन किताब जे पुठियां लिखण जे पुठियां जेको मक़सदु हो उहो हिकु त मुंहिंजी सम्झ में शनाख़्ती कार्ड जो इशूज़ ऐं दिलत जी जेका डेफिनेशन थिए थी सॼी दुनिया में, हाणे हिंदुस्तान जे अंदरि दिलत वॾो इशू आहे त बाद हे दिलत कम्यूनिटीज़ आहिनि जेके पावर्टी लाइन खां हेठि अचनि थियूं। पर असां वटि जेको उन्हनि उहे कम्यूनिटीज़ जेके दिलत सॾाइनि थियूं, आई थिंक उन्हनि मंझि बि हे माण्हू शामिल, उन्हनि जूं जेके तहरीकूं वग़ैरह हलनि थियूं दिलत तहरीकूं या उन्हनि कम्यूनिटीज़ जी जेके शयूं हलनि थियूं उन्हनि मंझि बि हे माण्हू शामिल न आहिनि। ही हिकिड़ो अहिड़ो सर्टेन ग्रुप आहे जेको मीडिया खां परते आहे, जंहिं वटि स्टेट जी को बि बेनिफिट हिन सॼे ग्रुप खे न आहे। ऐं ही ग्रुप विदिन कम्यूनिटीज़ जेके उन्हनि जो कास्ट सिस्टम आहे उन में बि हू सभिनी खां रूट्स ते अचनि थियूं। पर हिन किताब जे पुठियां मक़सदु हो त ही सिंध जा हिकिड़ा अहिड़ा कबीला आहिनि जिन खे ॿाराड़ी जे अंदरि बि ख़ासि तौर ते सेक्स वर्कर सम्झियो वञे थो या उन्हनि खे का हिकिड़ी कम्यूनिटी सम्झी वञे थी। पर ही हिकिड़ी डाइवर्सिटी आहे, हिकिड़ो सर्टेन ग्रुप आहे जंहिंजे अंदरि डिफरेंट कल्चर्स आहिनि, जंहिंजो ओढण पहिरण मिसाल तौरु तव्हां लोहारनि में वेंदा त उनजो ओढण पहिरण मुख़्तलिफ़ आहे, जेकॾहिं तव्हां कबूतरनि में वेंदा उनजो ओढण पहिरण मुख़्तलिफ़ आहे। हाणे राजस्थान जे अंदरि कल्चर ते कमायो वञे थो, पर असां वटि जेको कल्चर आहे उहो हिकु ई कल्चर आहे, जेको डाइवर्सिटी आहे या डिफरेंस जेको कल्चर जो आहे उहो प्रेज़ेंट न आहे थियो। त हिकु त मक़सदु इहो त उनजी कल्चर जी डिफरेंस आहे। ॿियो मिसाल तौरु हिननि कबीलनि जे अंदरि कुझु रीतूं रस्मूं अहिड़ियूं आहिनि जेके असांखे वणनि सां मोहबत सेखारींदियूं, जेके असांखे जानवरनि सां मोहबत सेखारींदियूं। हिकिड़े कबीले जे आऊं वियसि ॾेरे ते त उते उन्हनि जे मंदर में माने उठ जो फोटू पियो ऐं कुते जो फोटू पियो ऐं उहो फोटू असां हिन में शेयर बि कयो आहे। त हाणे हे जेके कबीला आहिनि इहे असांखे जॾहिं असां डिजिटल एज में आहियूं त असांखे ह्यूमनिटी सेखारीनि था या असांखे नेचर सां कनेक्ट कनि था। वाह, वण जी इबादत हिननि कबीलनि वटि थिए थी। हिननि कबीलनि में हिकिड़ो कबीलो आहे कोकड़ी, उहो दरिया जी इबादत करे थो। हाणे हुनजो हिकिड़ो तव्हांखे आउं ॿुधायां त हुननि जो हिकिड़ो उसूल आहे त हुननि जो हर फ़ैसिलो जेको आहे उहो दरिया ते थींदो आहे। को बि शइ थी वञे त उनजो फ़ैसिलो दरिया ते थींदो। ऐं जॾहिं को मसइलो थी वेंदो आहे त हीउ कबीलो भले ॾींहुं हुजे या राति हुजे, जंहिं माण्हू सां मसइलो आहे उहो गोलो ॿारे पंहिंजे घर जे अॻियां रखंदो आहे। उन सॼे कबीले खे ख़बर पवंदी आहे त भाउ हिन माण्हू जो को इशू आहे। पोइ उन इशू जे लाइ हू ईंदा आहिनि दरिया ते
ऐं दरिया ते उन्हनि मां ॾुआरी ऐं जवाबदार धुर जेके हूंदियूं आहिनि उन्हनि ॿिन्ही खे उहे दरिया में टुॿी ॾियारींदा आहिनि ऐं टुॿी ॾियारण खां पोइ जेको माण्हू पहिरीं ॿाहिरि निकिरी ईंदो आहे उहो ॾुआरी कंसीडर कयो वेंदो आहे ऐं जेको पोइ निकिरी ईंदो आहे उनखे माफ़ु कयो वेंदो आहे उनखां पोइ उते उन्हनि जो मेलो थींदो आहे उते उहे झुमरियूं भणंदा आहिनि नाच बि कंदा आहिनि त हिननि कबीलनि जूं जेकॾहिं पढ़ंदासीं त जेके रीतूं लिखियो रस्मूं आहे आहिनि उहे त डिफरेंस टुॿी आहिनि जेका आहे सुबुह जे टाइम ते ॾियारींदा आहिनि। हा बिल्कुलु टुॿी जो हिकिड़ो मख़सूस टाइम हूंदो आहे जंहिंमें उहा टुॿी ॾियारी वेंदी आहे ऐं ॿियो हिन कबीले में हिननि जे अंदरि रक़्स वॾी अहमियत रखे थो खोड़ सॼा हिननि जा कबीला आहिनि जेके रकास आहिनि जीअं कबूतरा वॾा रक़्स कनि था त इंटरटेनमेंट जो हिन में हिकिड़ो वॾो पोर्शन शामिल आहे। रक़्स जे हवाले सां बि तव्हां लिखियो आहे ख़ासि तरह जेको 13 तालियूं जेके तव्हां उनजे रक़्स लाइ लिखियो आहे त 12 तालियूं छा थियूं थियनि 13 तालियूं छा थियूं थियनि मुंहिंजे ख़्याल में ॾाढी इंट्रस्टिंग ॻाल्हि हूंदी जेकॾहिं तव्हां अॼु असांजे हाज़रीन सां हिते उहा शेयर कयो। साईं इन मंझि हिंदुस्तान जे अंदरि हिकिड़ा इहे जेके खाना बदोश कबीला आहिनि हिननि जो हिकिड़ो त माना काफ़ी सारा दोस्त सम्झंदा आहिनि त जेके माण्हू वेठा आहिनि पखनि में इहा का सॼी हिकिड़ी ज़ात आहे का हिकिड़ी कम्यूनिटी आहे कोई हिकिड़ो ग्रुप आहे पर जॾहिं ईअं न आहे इन्हनि जे अंदरि विदिन कम्यूनिटीज़ में हिकु ग्रुप आहे जीअं नाइज साहिबु चए पियो त इन में हिकिड़ो जलाद कबीलो थींदो आहे ऐं जलाद जो ज़िक्र काफ़ी सारनि जॻहियुनि ते अचे थो ऐं दहली जा जेके जलाद हुआ उहे सॼे एशिया जे अंदरि मशहूरु हूंदा हुआ उन्हनि जलादनि में हिकिड़ी शइ हूंदी हुई त उन्हनि जूं जेके औरतूं हूंदियूं हुयूं उन्हनि जा हू 2 हिसा कंदा हुआ हिकिड़ियूं औरतूं जेके घणियूं ख़ूबसूरत हूंदियूं हुयूं उन्हनि खे उहे अलॻि कंदा हुआ ऐं ॿियनि औरतुनि खे वरी अलॻि कंदा जेके ख़ूबसूरत औरतूं हूंदियूं हुयूं उन्हनि खे हू सेल कंदा हुआ या मिसाल तौरु ॾींदा हुआ ऐं जेके ॿियूं औरतूं हूंदियूं उन्हनि सां हू पाण शादी कंदा उन्हनि औरतुनि जे अंदरि जेको मूसीक़ी आहे उन में 12 ऐं 13 ताल थींदा आहिनि ऐं उन्हनि 12-13 तालनि में जेको 21 जो ताल हूंदो आहे उहो उन ते ॻाइण बि हिकिड़े गायक जे लाइ ॾाढो ॾुखियो हूंदो आहे त मूं कंहिं ॻाइणे खां पुछियो भाई 12 ऐं 13 ताल छा थींदा आहिनि त हुन मूंखे ॿुधायो त जेके 21 ताल आहिनि उन्हनि ते ॻाइणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे ऐं नाच करणु उनखां बि वधीक ॾुखियो हूंदो आहे पर उहे औरतूं मौसीक़ी जे 12 ऐं 13 तालनि ते नाच कंदियूं हुयूं उनजे करे उन्हनि खे 12 तालियूं ऐं 13 तालियूं चयो वेंदो आहे उहो अॼु ॾींहुं ताईं असां वटि बाराड़ी में ख़ासि तौर ते औरत खे टोक जे अंदाज़ में चयो वेंदो आहे 13 ताली या 12 ताली पर उन जे पुठियां बुनियादी मक़सदु रक़्स हो जेको 12 ऐं 13 तालनि ते कयो वेंदो। मगरो साहब ही जेको किताब में ख़ालिद भी उनजो ज़िक्र कयो आहे तव्हां बि उन ते जो कमु कयो आहे इन तरह जे कबीलनि में मज़हब जो अंसर ॾाढो लाइट हुजे थो माना उहे पंहिंजो हिकिड़े मज़हब जा हूंदा हिंदू हूंदा त बि उहे मुस्लमाननि वारियूं सूरतूं पिया कंदा उहे ईद पिया कंदा इन तरह जे केतिरनि कबीलनि जो ख़ालिद ज़िक्र कयो आहे वरी मोहरम जे ॾींहंनि में उहे मुकमिल जेको आहे मातम कंदा ऐं उहो सभु कुझु कंदा इहो मज़हब जो एलिमेंट मजमूई तौर ते इन खाना बदोश कबीलनि जे अंदरि ॾाढो उनमें मज़हबी हमांगी ऐं मज़हबी जेका इंतिहा पसंदी असांखे नज़र नथी अचे। असुल में ही जेके कबीला आहिनि उहे ही जेके असांजा मज़हब आहिनि मिसाल हिंदू मज़हब में बि सनातन धर्म ही उन खां बि अवाइली धर्म रखंदड़ कबीला आहिनि पर हुननि वटि शिव जो ऐं इस्लाम में हू मुहर्रम जी जेको आहे उहो कहिड़े बि धर्म सां हुजे हू आशूरनि जी ऐं शिकारी कबीलो हुजे या ॿिया कबीला हुजनि उहे सभु आशूरनि जी ऐं इस्लाम में बि ख़ुशूसनि आशूरनि जी मुहर्रम जे सभु अक़ीदनि जो उहे एतिराम कंदा आहिनि। हाणे असुल में जेका बि मज़हब जी असां वटि तारीख़ आहे ऐं ख़ुदि कबीलनि जी तारीख़ आहे जेका जंहिं ते घणो एंगल्स कमु कयो आहे ही सभु हिकिड़ा आहिनि जेके वक़्त जे दौर ऐं हालतुनि सां ठहिकी विया गॾिजी विया उन्हनि में शामिलु थी विया हिकिड़ा उहे बुनियाद परस्त कबीला आहिनि जेके पंहिंजे कबीलनि ते पंहिंजे रस्मनि ते पंहिंजे मज़हब जे अक़ीदनि ते पंहिंजे कल्चर ते हुननि ठा न कयो वक़्त जे हुकुमराननि सां हू न गॾिया उन्हनि सां टकराव खाधो ऐं हू यको वेड़ में आहिनि अञा ताईं हू वेड़ में आहिनि हू मुसलसल पंहिंजी एड्रेस न ॾसींदा हर कबीलो कॾहिं बि पंहिंजी इंफॉर्मेशन न ॿुधाईंदो हू ख़ैरात घुरी ज़रूरु वठंदो पर जॾहिं तव्हां वधीक सुवाल वधीक कया त हू मशकूक थी वेंदो हू ईअं सम्झंदो हर माण्हू खे ईअं सम्झंदो त हीउ को CID वारो आहे जो मूंखां एॾी जांच पियो करे त हू हर वक़्तु ईअं फील था कनि त असीं कंहिं जांच में आहियूं
ऐं उन में ख़ालिद अंग्रेज़ दौर जो हिकिड़ो जेको ट्राइब जो जेको अंग्रेज़नि उन जे ख़िलाफ़ु कानून जोड़ियो। हाणे असुल में हीअं आहे त हिंदुस्तान ते जेके बि हमलेआवर आहिनि, ठग एक्ट ठग न, पर जेके बि ट्राइबनि जे ख़िलाफ़ु जेको उन्हनि कानून ज़ाब्तो आंदो त उन में हुर एक्ट बि हुरनि ते बि उन्हनि उन एक्ट में लागू कयो, पर उहो रुगो हुरनि ते न हो, हुननि सभिनी क़बीलनि ते पंहिंजा ज़ाब्ता कानून ऐं उहे लागू कया त शहरनि में वञण लाइ कानून कहिड़ा आहिनि, ड्रेस पाइण लाइ आहिनि, औरतुनि लाइ आहिनि। जीअं मिसाल कंहिं ज़माने में हिंदुस्तान में नांगा हलंदा हुआ, पर ज़ाहिर आहे उहो नांगा हाणे नथा हली सघनि, हिन मुल्क जा जेके कानून क़ाइदा ऐं ज़ाब्ता आहिनि त नांगो नथो हली सघे। पर हाणे उहे जेके नांगनि जो जेको आहे उन्हनि जे मज़हब में त हू घर अची कपिड़ा लाहे छॾीनि। त हाणे इहे अहिड़े क़िस्म जा जेके बि हुननि जा पंहिंजा पर्सनल कानून आहिनि, उहे कुझु उन्हनि वक़्त जे हालतुनि ऐं रियासतुनि ऐं उन्हनि सां ठाह कयो आहे, कुझु सां अञा जंग में वेठा आहिनि, तंहिं करे हू मुसाफ़िरी क़बूल कनि था ऐं उन में हलनि पिया। रंजीत सिंह के बारे में तहां हिन में हिकिड़ी दिलचस्प ॻाल्हि रखी आहे, जेको पंजाब जो मशहूरु पंहिंजो बादशाह हुयो। तव्हांजो ख़्यालु आहे त रंजीत सिंह बि अहिड़े ई हिकिड़े पंहिंजो खाना बदोश कबीले जो माण्हू हो? बदोश कबीलो आहे जंहिं ते साईं इसाक जो बि कमु थोरो घणो आहे, सांसी कबीलो। त रंजीत सिंह बुनियादी तौर ते सांसी कबीले मंझां हो ऐं हुनजो जेको सॼी डायनेस्टी हुई उन मंझि सांसनि जी माना शमूलियत हुई। हाणे जेका पहिरीं ॻाल्हि कई आहे उनखे थोरो साईं इसाक वारी खे अञा थोरो अॻिते वधायां त जेके माण्हू कुझु हे कबीला आहिनि हिननि सां तव्हां मिलंदा, हिननि जे अंदरि हिकिड़ो लाश माना अजीब क़िस्म जो हिकिड़ो डपु आहे। ही तव्हांखे पंहिंजी ज़ात न ॿुधाईंदा, प्रॉपर हिकिड़े हंधि हिकिड़ी ज़ात सॾाईंदा, ॿिए हंधि वेंदा वरी ॿी ज़ात सॾाईंदा, पर हू ओरिजिनल ज़ात ते कॾहिं न ईंदा। ॿियो हिननि माण्हुनि सां तव्हां मिलंदा त हे तव्हांखे पंहिंजो सही नालो न ॿुधाईंदा, हिकिड़े हंधि हिकिड़ो नालो ॿुधाईंदा, ॿिए हंधि ॿियो नालो ॿुधाईंदा। उन्हनि जे पुठियां हिकु त ट्राइबल क्रिमिनल एक्ट जेको ब्रिटेन पास कयो, हिकिड़ो ठग एक्ट हो ऐं हिकिड़ो ट्राइबल क्रिमिनल एक्ट हो, जंहिंमें 250 खाना बदोश कबीला हुआ जिन खे उन क्रिमिनल करार ॾिनो हो, जंहिंमें असांजो हुर कबीलो बि सिंध जो शामिल हो। उन खां पोइ उन्हनि खे उते ई वाड़नि में रखियो वियो ऐं उन्हनि खां ॿार अलॻि कया विया। उन्हनि खे चवंदा त हे नस्ली ॾुआरी आहिनि। उन्हनि में क्रिमिनल ट्राइब्स बि हुआ, जी मिसाल तौरु हिन में हिकिड़ो भवारिया कबीलो असां ॾिनो आहे जेको हिकिड़ो वॾो क्रिमिनल ट्राइब हो, पर उन सां गॾोगॾु कुझु आर्टिस्ट कबीला हुआ, पर हुननि सभिनी खे क्रिमिनल करार ॾेई छॾियो। ऐं जेके ठग हिंदुस्तान जे अंदरि हलंदा हुआ उन्हनि ठगनि जी ठगी करण जो जेको अंदाज़ हूंदो हो, उन में हिकिड़ो तरीक़ो इहो हूंदो त हू मुख़्तलिफ़ खाना बदोशनि जा वेस करे सॼे हिंदुस्तान में हलंदा हुआ। हिकिड़े हंधि हिकिड़ो वेस कंदा हुआ, ॿिए हंधि वरी वञी ॿियो वेस कंदा हुआ। उन जे करे अंग्रेज़नि खे ठग एक्ट सां गॾु क्रिमिनल एक्ट बि लागू करणो पियो, जंहिंजे करे हिननि माण्हुनि ते इहा नफ़्सियात क्रिएट थी ऐं उहे अञा ताईं भॼंदा अचनि था। ऐं ॿिया जेके मुख़्तलिफ़ हमले आवर आया आहिनि उन्हनि सभिनी हमले आवरनि सां हाणे जेके भवाइया आहिनि इहे अलाउद्दीन खिलजी सां बि विड़िया हुआ। त इहे मुख़्तलिफ़ कबीला जेके आहिनि उहे माण्हुनि जेके हमले आवर्स आहिनि उन्हनि सां विड़िया आहिनि ऐं उन्हनि विड़ण खां पोइ जॾहिं जंग हाराई आहे त उन खां पोइ हू खाना बदोश थिया आहिनि, वेस मटाया अथनि या ईअं वञी पनाह वरिती अथनि। त उन जे पुठियां हिकिड़ो मक़सदु इहो बि हो। उनमें पंहिंजे किताब में ज़िक्र कयो आहे त पंहिंजो के कबीला अहिड़ा बि हुया जेके प्रताप सां गॾिजी जेके आहिनि उहे विड़िया हुया। त मिलिटेंसी हिकिड़ो त फैक्टर जेको आहे उहो गुरबत जो अचे थो ऐं पसमानदगी जो अचे थो। ॿियो जेको हाणे फैक्टर तव्हां ॿुधायो था त मिलिटेंसी जे बुनियाद ते उन्हनि खे तकलीफ़ूं आयूं, पोइ उहे लॾ पलाण जो शिकार थिया। उनमें कहिड़ा कबीला ख़ासि? हाणे जेके महाराणे हल्दी घाटी जी जेका जंग लॻी उन में महाराणो प्रताप ऐं उहा अकबर जे विच में जंग हुई। हाणे अकबर ख़ुदि हिकिड़ी वॾी स्टेट मुग़ल एम्पायर आहे सॼो जेको पूरे एशिया ते नसुल दर नसुल हुकूमत करे थो ऐं उन मुग़ल एम्पायर सां गॾु हिकिड़ी निढड़ी मेवाड़ रियासत विढ़े थी ऐं उन रियासत जे अंदरि मिसाल तौरु पूंजो जी भील जेको आहे उहो उन रियासत जी जेका आर्मी आहे उनजो कमांडर आहे उन सां गॾु शामिलु थिए थो। उन सां गॾु जेको लोहारिया कबीलो आहे जेको हिते असां वटि कारियाब सजनि था उहे बि उन में हथियार ठाहिण जो कमु कंदा हुआ। या मिसाल तौरु जेको कंजर कबीलो आहे उन ते महाराणे प्रताप मखसूस कमु रखियो हो त तव्हां वञो मुग़लनि जी दरबारनि ऐं आर्मियुनि में वञी उतां जेके उन्हनि जूं हुयूं उन्हनि जी जासूसी करे अचो त कंजर मखसूस जासूसी लाइ इस्तेमालु थींदा। पर हल्दी घाटी वारी जंग जेॾी महिल हाराई
त उन में महाराणे प्रताप हिकिड़ो कसम खयो हो ऐं उन सां गॾु उन जी आर्मी सॼी हिकिड़ो कसम खयो हो त जेसि ताईं असां महाराणे प्रताप खे बादशाही वापसि न वठी ॾींदासीं त उन्हनि हिकिड़ो पूरो ओथ खयो हो। उन ओथ में पट ते सुम्हंदासीं, हिकिड़े हंधि न वेहंदासीं ऐं इएं जेके लोहारिया आहिनि माना किथां खूह मां पाणी भरे न पीअंदासीं। लोहारिया केतिरा ॾींहं पिनण त अॼुकल्ह बि रवाज आहे, मानी छॾाइण, पैसा छॾाइण, पर लोहारिया कबीलो केतिरा ॾींहं पाणी जे लाइ बर्तन खणी माण्हुनि जे घरनि ते बीहंदा हुआ ऐं पाणी छॾाईंदा हुआ, पर उहो पाणी खूह मां न भरींदा हुआ। या अञा ताईं लोहारिया कबीलो जेको आहे उहो पंहिंजे घर जो जेको चुल्हो आहे उहो तब्दील कंदो रहंदो आहे, सिर्फ़ु उन कसम खे पूरो करण जे लाइ जेको उन्हनि महाराणे प्रताप सां गॾिजी खयो हो। ऐं या उते ग्वारिया स्टेट आहे मेवाड़ में ऐं लोहारिया स्टेट आहे, त उन आर्मी मंझि हे माण्हू मूं तव्हांखे जीअं ॿुधायो न खाना बदोश थियण जे पुठियां बग़ावतूं ऐं पूरी हिकिड़ी तारीख़ आहे, उन्हनि तारीख़ जे पुठियां हिननि जी हालत थी आहे। त जवाहरलाल नेहरू अची पंहिंजो उन्हनि खे चयो त हाणे इहा कसम टोड़ियो, उनजो छा इम्पैक्ट पियो आहे? त उहा उनखां पोइ उहो हाणे खाना बदोशी छॾे सेटल थिया आहिनि या रिसेंटली उनजी छा पोज़ीशन आहे? बहरहाल हाणे इहो कसम त नेहरू छॾायो हो, पर उन जे बावजूदि उन में हिकिड़ो सिसोदिया माना महाराणो प्रताप सिसोदिया सां तालुक़ु रखंदो हो राजपूतनि जे अंदरि, उहो कसम त छॾायो पर उन्हनि माण्हुनि जी हाणे उहा माना उहो कसम छॾे न सघिया आहिनि, अॼु ॾींहं ताईं हुननि जी प्रैक्टिस साॻी आहे। ऐं हिन कबीले जी हिकिड़ी ॿी रवायत आहे जेका असां वटि वॾी चाइल्ड मैरिज जी ॻाल्हि थींदी आहे, पर लोहारिया कबीले जूं तक़रीबन 90% जेके शादियूं आहिनि उहे तक़रीबन अंडर एज छोकिरियुनि जूं थींदियूं आहिनि। तव्हां जेकॾहिं किथां ॻोल्हंदा, ऐं ॿियो लोहारिया कबीले में हिकिड़ी शइ आहे त हुन जूं औरतूं जेके आहिनि उहे उन सां कम में गॾु हूंदियूं आहिनि। तव्हां किथां शहर में गुज़रंदा जिते लोहार जी भट्टी लॻल हूंदी उते उन जी औरत बि उन जी सपोर्ट कंदी हूंदी, पर उते गॾोगॾु उन जा जेके ॿारड़ियूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे तव्हां उले कुले, असां वटि थर में हिकिड़ो कल्चर आहे, शादी कंदा आहिनि त चूड़ा पाईंदा आहिनि उले कुले, तव्हां ॾिसंदा त उन्हनि खे ॿिन्ही हिसनि में चूड़ा पातल हूंदा, उन मां तव्हां सम्झी वेंदा त हिन औरत जी जेका आहे सा शादी थियल आहे, त उहे बि इन में प्रेक्ट थियल। इसहाक मंगरू साहब, तव्हां जीअं पंहिंजे पहिरें उन पंहिंजो शुरूआति में चयो त ही इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं, ही 21वीं सदी, ही इलेक्ट्रॉनिक ऐं डिजिटल मीडिया, पर ही जेको ख़ल्क़ ख़ुदा जी जंहिंजो जेको ही मौज़ू आहे पंहिंजो ख़ालिद जे किताब जो, उहो मौज़ू न इलेक्ट्रॉनिक मीडिया जो मौज़ू आहे, न डिजिटल मीडिया जो मौज़ू आहे, न उहो जेको आहे पंहिंजो असांजे ह्यूमन राइट्स जा जेके तंज़ीमूं उन्हनि जो मौज़ू आहे, न इहो एहसास प्रोग्राम वारनि जो मौज़ू आहे, न इहो जेको आहे असांजी कंहिं तंज़ीमुनि जो कंहिं तहरीकुनि जो मौज़ू आहे। आख़िर इहो मसइलो मतिलबु इहो को 2-4 माण्हुनि जो मसइलो न आहे, 2-4 हज़ार माण्हुनि जो मसइलो न आहे, इहे लखनि जी तादाद में बहरहाल सिंध में आहिनि, जेकॾहिं करोड़नि में न बि हुजनि, लखे माण्हू। ऐं जेको तव्हां चयो त हर शहर जे ॿाहिरां उन्हनि जूं झूंपड़ियूं, उन्हनि जो जेके उन्हनि जा अजा आहिनि उहो बि अचनि था, पोइ बि असांजो को चूंडियल नुमाइंदो, को गवर्नमेंट ऑफिसर, का तंज़ीम, को उहा उन ॾे लड़ी छो नथी वञे? छो इहे माण्हू असांजे हिन समाज जो अॼु ॾींहं ताईं मौज़ू ई न बणिजी सघिया आहिनि? पर हाणे असुल में हीअं आहे त माना इन जा केतिरा ई पासा आहिनि। हिकु त इहे जेके कबीला आहिनि, मूंखे ख़ालिद ते रुॻो इन ॻाल्हि जो एतिराज़ु आहे त इन्हनि कबीलनि खे जेके माण्हू सॾीनि था, नफ़रत वारे अंदाज़ में जेके उन्हनि ते नाला रखियल आहिनि, ख़ालिद बि उन्हनि जा उहे ई नाला पंहिंजे उनवान में चूंडिया आहिनि, कंजर, मछुला, भड़वा ऐं अहिड़े क़िस्म जा नाला। ऐं इहे माण्हुनि हुननि ते रखिया आहिनि। हुननि जा पंहिंजा मिसाल ॿहड़ा कबीलनि जो हिकिड़ो ज़िक्र आहे। ॿहड़ा कबीला हुननि जो पंहिंजो नालो रखियल न आहे, इहो माण्हुनि हुननि ते रखियो आहे। हू हर जुमिले खां पोइ हिकिड़ो ॿिए लाइ इस्तेमालु कंदा आहिनि पंहिंजी ॿोलीअ में, भाईअड़ो चवण लाइ हू ॿहड़ो, त माण्हुनि हुन ते ॿहड़ो रखी छॾियो। हाणे इहो असुल में जीअं मिसाल पाण वटि हिते काद्यानी चऊं था, हालांकि इहो असां ज़ात उन्हनि ते मज़हब थोपियो आहे, हुननि जो ऑफिशियली मज़हब अहमदी आहे। त अहिड़े नमूने सां इहे जेके बि आहिनि इहे सभु मुख़्तलिफ़ माण्हुनि नफ़रत वारे अंदाज़ में हुकुमराननि सां, वक़्त जे बादशाहनि सां हू ठाह न कयूं, हू टकराव में आया। हिंदुस्तान ते माना पूरी तारीख़ में केतिरियूं काहूं थियूं आहिनि, उन्हनि काहुनि जा ई सभु भटकियल माण्हू आहिनि।
आर्यन खां वठी उन्हनि जे जेकॾहिं हिस्ट्री, छो त हिननि खे जीअं तव्हां ॿुधायो त कार्य अञा ताईं चित्तौड़गढ़ में त उन्हनि नेहरूअ कयो, पर हू छो न बहाल थी सघिया। हू एतिरो त वीचारनि सफ़र कयो आहे हिननि सभिनी कबीलनि, हुन खां पंहिंजी तारीख़ बि विसरी वई आहे। हाणे हू उन ते ई पंहिंजे उन कबीलनि ते पंहिंजे उन रस्मनि ऐं उन्हनि खे वेठे वेठा आहिनि। मिसाल सभ खां वधीक जेका अट्रैक्टिव हिननि सभिनी कबीलनि में ॻाल्हि आहे उहो आहे हिननि खे आर्ट सां मुहबत, जंहिंखे असीं पंहिंजे मुआशिरे में चऊं था त हिननि वटि सेक्स वर्कर जो आहे। सेक्स वर्कर न आहे, इहो आर्ट आहे। जेकॾहिं को सुठो एडिटर, को सुठो डायरेक्टर, जेकॾहिं उहो उन आर्टिस्ट खे रखे थो, उन जो प्रोफाइल वेही ठाहे थो, त उहो ॿिए नमूने सां ठही वञे थो। उहा मिसाल जीअं रेशमा आहे, रेशमा इन कबीलनि लोटे ते ॻाइण वारी हुई न, पर कंहिं अहिड़े डायरेक्टर जी नज़र में अची वई त उहा हिकिड़ी वॾी शाहकार आर्टिस्ट बणिजी वई। सखीरा आहे जेको इंटरनेशनली हींअर वॾी जेका आहे फुटबॉल जे उन में ॻाए थी करे थी, उहा बि अहिड़ी ई हिकिड़ी कबीले सां वास्तो रखंदड़ हिकिड़ी आर्टिस्ट ॻाइणी आहे। छो त हिननि जहिड़ो ख़ूबसूरत नाच, हिननि जहिड़ो ख़ूबसूरत राग, हिननि जहिड़ा कबूतरा माना करतब कंदड़ आहिनि न, बंजारा, इहे सभु हिननि जा जेके मुख़्तलिफ़ वक़्त ऐं हालतुनि सां जेके आर्ट हुआ, उहे पोइ थी विया हुकमराननि वटि ॾोह थी विया त हुननि ज़ेरे ज़मीन उनखे पंहिंजे खे जारी सारी रखियो आहे ऐं हू अॼु बि उन ते क़ाइमु दाइम आहिनि। ऐं तंहिं करे इन खे असुल में ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हिननि वटि जेको आर्ट आहे, हिननि वटि जेको फ़न आहे, हिन वटि जेको ॻाइण जो अंदाज़ आहे। मिसाल को दौर हो जो रेडियो पाकिस्तान वारा माई भागी खे ॻोल्हे वञी लधऊं, उहो किथे बि ऑडिशन ॾियणु कान आई हुई, मुराद फ़क़ीर खे ॻोल्हे वञी लधऊं। अहिड़े क़िस्म जे प्रोड्यूसरनि जी ज़रूरत आहे, अहिड़े क़िस्म जे डायरेक्टरनि जी ज़रूरत आहे, अहिड़े क़िस्म जे एडिटरनि जी ज़रूरत आहे जेके इन्हनि खे ॻोल्हे वञी लहनि ऐं उन्हनि जो इहो आर्ट, उन्हनि जो फ़न, उन्हनि जो नाच, उन्हनि जो डांस आलमी सतह ते पेश कनि, त उहे एॾे ई अदाकार आहिनि। पंहिंजो जेको साईं मंगरे साहब जेको एतिराज़ु कयो आहे त उहो को बहितर तरीक़ो हुयो इन ॻाल्हि खे पेश करण जो, या तव्हांजे ख़्याल में बहसियत राइटर जे तव्हां वटि कहिड़ी जस्टिफिकेशन हूंदी त तव्हां इन्हनि खे ईअं पेश कयो? हिकिड़ी ॻाल्हि त काफ़ी सारनि माण्हुनि सां इहो हाणे कूचड़ा जेको लफ़्ज़ आहे उहो असां वटि गार तौरु इस्तेमालु थिए थो, पर कूच बुनियादी तौर ते फ़ारसी ॿोली जो लफ़्ज़ आहे ऐं उहो लॾ पलाण जे लाइ यूज़ थींदो हो। जेके इंशा जी उठो अब कूच करो जेके माण्हू लॾ पलाण कंदा हुआ, जेके माण्हू माइग्रेशन कंदा हुआ, हाणे उहो असां वटि ॾिसो इसाक़ साहिब जी बि ॻाल्हि सही आहे, पर उनजे पुठियां कुझु ॿिया मक़सद बि आहिनि। कूचड़ा माना लॾ पलाण कंदड़। हाणे जीअं कंजर कबीलो, कंजर हिकिड़ी पूरो ट्राइब आहे, मेन ट्राइब आहे, जंहिंजे अंदरि ॿिया सब ट्राइब बि आहिनि, पर कंजर लफ़्ज़ जी जेका लफ़्ज़ी माने आहे उहा आहे झंग में रहण वारा या झंगली कबीला, उहे कबीला जेके झंग में रहंदा हुआ। हाणे जेॾी महिल उन्हनि खे मूं इन जे करे उन में रखियो जेको उन्हनि जी ओरिजिनल शनाख़त आहे उहा उनजी रहे। असीं उनखे ॿियो कबीलो बड़ा ठीकु सां ई चए थो त बड़ा हू ॿार जे लाइ इस्तेमालु कंदा आहिनि त भाई हीउ बड़ो आहे, माना ॿारड़े जेके सॾु कंदा आहिनि त बड़ो करे सॾु कंदा आहिनि। त मुंहिंजी सम्झ में हुन मां का बि अहिड़ी कास्ट मूं कोशिशि करे सिलेक्ट न कई आहे जेका गार में तसवर थिए। या जीअं कबूतरा आहिनि, उहो जेॾी महिल रसे ते चढ़ी मथे वञी औरत रक़्स कंदी हुई ऐं पंहिंजूं ॿाहूं फैलाईंदी हुई, त उहो जेॾी महिल चरखी फिरंदी हुई त उहो कबूतर वांगुरु लॻंदी हुई, त हेठां जेके बीठल माण्हू हूंदा उहे चवंदा त हीअ कबूतरी आहे। त उनखे उन पस मंज़र में इन्हनि सभिनी शयुनि खे मुंहिंजी कोशिशि शऊरी हुई त जेका उन्हनि जी असुल शनाख़त आहे उन में रखियो वञे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि हिते ॿी आहे त जेके ब्रिटेन आर्मी क्रिमिनल एक्ट ब्रिटेन पास कयो उन मंझि असांजा फ्यूडल लॉर्ड्स बि शामिलु हुआ त बाबा इन्हनि कबीलनि खे इन एक्ट में फासायो वञे। इन जे करे जेके कबीला झंग में रहंदा हुआ, जेॾी महिल बैराज वग़ैरह ठहिया, ज़मीनूं आबाद थियूं, त हुननि उन्हनि ज़मीननि ते पंहिंजा राइट ॾेखारणु शुरू कया त भाउ झंग में त असां था रहूं, इहे ज़मीनूं त असांजियूं आहिनि, उन जे करे इहे ज़मीनूं असांखे मिलणु खपनि। तॾहिं जेके उन्हनि जेके दरबारूं हुयूं, जेके राजा हुआ, जेके महाराजा हुआ, उन्हनि हिननि खे क्रिमिनल एक्ट में हणाए उन्हनि ते कब्ज़ो कयो। इन्हनि मां अक्सर कबीलनि जो जेको ओरिजिन ॿुधायो था उहो राजस्थान ऐं पंहिंजो मतिलबु हुन पासे जेको हिंदुस्तान जो हीअ असां सां पटी लॻे थी पई उन पासे आहे। इन जो को मख़सूस सबबु आहे जेको मूंखे नथो लॻे त को हिन नॉर्थ खां आयल या ॿिए हंधा आयल कबीलनि खे बि तव्हां को इन तरह उनमें विधो हुजे?
हाणे हे जेके कबीला खाना बदोश आहिनि इहे मोस्टली ख़ासि करे असांखे मिलंदा उमरकोट बदीन या डेज़र्ट जो जेको बि कस आहे पोइ तव्हां घोटकी हलिया वञो तव्हां चूंडके हलिया वञो तव्हांखे इन पट्टी में या मुंहिंजी रिसर्च जो जेको जाग्राफिकल एरिया हो उहो इहो मखसूस हो ॿी शइ इहा आहे त इहे कबीला असां वटि हिकिड़ो माना घणो इन ते लिखियो वियो आहे हे दरावड़ आहिनि हे आर्या आहिनि जॾहिं तव्हां हिननि सां मिलंदा त इहो त मसइलो ई न आहे त दरावड़ केरु आहे आर्या केरु आहे हे उहे कबीला आहिनि जेके ग्रेट इंडियन डेज़र्ट मां हिकिड़ा मिसाल तौरु लोहारिया महाराणे प्रताप जे वक़्तु आया ग्वारिया महाराणे प्रताप जे वक़्तु आया ॿिया क्रिमिनल एक्ट वारे ज़माने में माइग्रेशन कंदा कंदा हेॾां आया ऐं ॿियो ख़ासि तौर ते जेॾीमहिल सखर बैराज ठहियो त ही एरिया आबाद थियो आहे उन खां अॻु में बि हिकिड़ो एरिगेटेड एरिया बैराज रही आहे त जेॾीमहिल बि थर में ॾुकार पवंदो हो या हालतूं ख़राबु थींदियूं हुयूं त इहे माण्हू माइग्रेशन कंदे करे हिननि एरियाज़ में अची रहंदा हुआ उन जे करे हिननि जा मड़ मुक़ाम बि हिते आहिनि ऐं हिकिड़ी ॻाल्हि आउं करणु चाहियां थो जेका हिन किताब में बि न आहे त मूंखे रिसर्च दौरान उहा मूंखे कंफर्म न हुई त मूं उहा शामिलु न कई त जेको कबूतरा कबीलो आहे इहो बुनियादी तौर ते जेॾीमहिल राणू मूमल सां मिलणु वेंदो हो त जेके विच में माण्हू हिनखे रोकींदा हुआ उहे इहे नटिया हुआ नटराज कबीलो हिनखे चवंदा आहिनि पोइ जेॾीमहिल मूमल आई त इन सां गॾु इहो कबीलो बि सिंध जे अंदरि दाख़िल थियो ऐं इन जो पहिरियों जेको स्टेप आहे उहो उमरकोट आहे इन जो जेको मुक़ाम थर में आहे सिंध में उहो बि उमरकोट में त इन्हनि कबीलनि जी जेका माइग्रेशन थी आहे उन में ॿियनि सबनि सां गॾु एरिगेटेड एरिया बि आहे ऐं उन सां गॾोगॾु इहे जेके बग़ावतूं बि आहिनि उहे अची बैराज में हिन मां हेठि लथा आहिनि हिननि में को बि दरावड़ बरावड़ जो मसइलो न आहे हा हिकिड़ो सिंधी माना असां राजस्थान बि सिंध जो हिसो रही आहे ग्रेटर सिंध जो उनखे अलॻि नथो करे सघिजे पर हिकिड़ो जेको शिकारी कबीलो आहे जेको भील बि आहे शिकारी बि आहे जंहिंजी तव्हां सवेर ज़िक्र कयो त उहे निकाब पढ़ाइनि था उहे वरी चौरी जा फेरा बि ॾियराइनि था ॿई प्रैक्टिस कंदा इहे ओरिजिनली प्योर सिंधी आहिनि इन्हनि जो ओढण पहिरण कल्चर ॿोली इहो सॼी सिंधी आहे सभु तव्हां इन ते कुझु ॻाल्हाइणु चाहींदो त इन्हनि जो ओरिजिन अक्सर कबीलनि जो इहो राजस्थान ऐं पंहिंजो हीउ जेको हुन पासे हिंदुस्तान जो पंहिंजो हीउ जेको डिज़र्ट आहे उनजे ओरियां परियां इहो असल में ईरान में जेको फिरदोसी खां बि अॻु में अमीर हमज़ा जे तारीख़ जे लिखत में अहिड़नि कबीलनि जा जेके हितां खां हिंदुस्तान खां लॾ पलाण करे हुन लिखियो आहे त हू अदाकार आहिनि नाटक कनि था ड्रामा कनि था नाच कनि था माना जीअं कबूतरनि जा या इन्हनि राॻिन ॻाइणनि ऐं डांसरनि इन्हनि जा जेके आहिनि उन्हनि जा हुन पार पता ॾिना आहिनि जेके अॻिते पोइ यूरोप में ॿिनि हिसनि में विरहाइजी विया हलिया हाणे उहे ईरान में बि रहिजी विया बलूचिस्तान में बि आहिनि हिते बि आहिनि हीअ कबीला उन ज़माने जूं कहाणियूं आहिनि जॾहिं बॉर्डर एॾा सख़्तु न हूंदा हुआ सिक्योरिटी फोर्सिस इहे न हूंदियूं हुयूं हीअ पंहिंजी मंज़िल सां हवाउनि सां मौसमनि सां गॾु सफ़र कंदड़ माण्हू हुआ हाणे दुनिया चेंज थी वई आहे हर मुल्क जो बॉर्डर एॾो सख़्तु सिक्योरिटी उन्हनि जो बॉर्डर बंदि थी विया आहिनि त हिननि जा सफ़र ईअं ई ईअं महदूद थी विया आहिनि हाणे बि वेझड़ाईअ में सिंध हुकूमत इन्हनि फ़क़ीरनि ते को सिक्योरिटी जे हवाले सां कयो त ही कंहिं बि दहशतगर्दी जे इन्हनि जे सूरत में अची सघे थो त सभिनी जिते फ़क़ीरनि खे ॾिसनि उन्हनि खे पुलिस पकिड़े हाणे हिननि वटि घणनि वटि शनाख़ती कार्ड बि कोन्हनि हिननि वटि पंहिंजी एड्रेस बि कान्हे हाणे इहो माना हिकिड़ो वॾो जहान आहे उन में ही नवनि क़ाइदनि कानूननि में हर दौर जे बादशाहनि वटि हर दौर जे हुकुमराननि वटि ही उन जे अताब मां गुज़रिया आहिनि पर हुननि उन्हनि सां ठाह न कयो आहे हिननि सज़ाऊं खाधियूं आहिनि वरी ज़ेरे ज़मीन उन्हनि जा नमूना हिननि इस्तेमालु कया आहिनि ऐं हीउ उन ई नमूने सां हिननि सरवाव कयो आहे ज़रूरत हीअ आहे त जीअं सोशलिस्ट हुकूमतुनि यूरोप में हिननि कबीलनि लाइ ख़ासि मराहतुनि जो ऐलान करे हुननि खे जनरल सोसाइटी में शामिलु करे छॾियो पर ॿिए यूरोप में उहो अञा बि जिप्सी पिया हलनि त हिते बि कंहिं न कंहिं नमूने सां उन्हनि जे सुधारे जी ज़रूरत आहे ज़िक्र आहे उहो सिंध जी ॻाल्हि न आहे उहो इराक ऐं ईरान जे बारे में मादान जे बारे में तव्हां ॻाल्हायो आहे पर कुझु अरसो अॻु में अमेरिका में मूंखे ईस्टर्न यूरोप जे सां तालुक़ु रखंदड़ हिकिड़ी छोकिरी मिली उन चयो त असां रोमा पीपल आहियूं ऐं असांजो तालुक़ु जेको आहे उहो इंडस वैली सां आहे ऐं उहे बि उते
जा जिप्सी कबीला ई सम्झा वेंदा आहिनि, रोमा पीपल जेके आहिनि ईस्टर्न यूरोप जे अंदरि। हितां खां ॿाहिरि जेके असांजा ही त तव्हां खणी ॿुधायो पंहिंजो त हुन में ज़िक्र आहे त हिकिड़ो व्यू पॉइंट इहो आहे त जॾहिं सिंध जी फतह थी त उहे जेको आहे हिजाज बिन यूसुफ जे वक़्त में इहे माण्हू हुते विया ऐं हुते वञी आबाद थिया। पर ॿियनि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते जीअं मूं रोमा पीपल जी ॻाल्हि कई, इन तरह जी का तहक़ीक़ आहे या इन ते मुंहिंजी सम्झ में त हिकु जेको इहो जतन वारो जेको आहे त मादान ऐं मारिश कबीलो जेको इराक में रहे थो, उनजो लाइफ स्टाइल वग़ैरह उहो हिकिड़ी रिसर्च तव्हां लिखियो आहे ॿिन्ही हा जॻह? इराक ऐं ईरान ॿिन्ही में रहे थो, उहो हितां जा बुनियादी तौर ते जतन, उन्हनि जो ओढ़णु पेरणु कल्चर, ओताक जो सिस्टम, कचहरियूं, मेयूं, सभु कुझु साॻियो आहे। ऐं जेको यूरोप में रहनि था जिप्सीज़, उन में सेंटीज़, इहे सभु माना उन्हनि ते काफ़ी सारो मटीरियल जेको आहे उहो मौजूदु आहे, त उहे माण्हू बि हितां खां माइग्रेशन करे विया आहिनि। पर हाणे उन्हनि ते अञा ताईं का अहिड़ी साइंटिफिक रिसर्च कोन्हे जंहिंजे बुनियाद ते चई सघिजे सवाइ इन्हनि जतन जे त भाउ हे माण्हू को वाक़ई हितां जा माइग्रेटेड माण्हू आहिनि। छो यूरोप ताईं वञण में गायक या इहे मुख़्तलिफ़ हमलेआवरनि सां गॾिजी विया आहिनि ऐं उन्हनि सां गॾिजी ॿी जेका साईं इसा ॻाल्हि कई उनखे थोरो आऊं कंटिन्यू कंदुसि ऐं उहो ज़रूरी सम्झांदो त जेको माण्हू खाना बदोश थिया आहिनि या जेके माण्हू खाना बदोश आहिनि, उन में 3-4 बेसिक रीज़न्स आहिनि उन जा। हिकिड़ो त जेके दरबारूं हुयूं, उन्हनि दरबारनि जे अंदरि जेसि ताईं पूरे हिंदुस्तान जे अंदरि 500-550 दरबारूं हुयूं, उन्हनि मंझि हे दरबारनि जे अंदरि आर्टिस्ट हूंदा हुआ। हिकिड़ा माण्हू नाच कंदा हुआ, हिकिड़ा माण्हू ॻाईंदा हुआ। पोइ उहे दरबारूं ख़तमु थियूं त उन्हनि माण्हुनि जो उतां खां गुज़र सफ़र जो ज़रियो बि ख़तमु थी वियो। ऐं उन खां पोइ हिकिड़ो पंचायत निज़ाम हो पूरे ग्रेटर इंडियन डेज़र्ट जे अंदरि, ऐं उहो डेज़र्ट जे अंदरि एतिरो मज़बूत हो जो उन मंझां जेकॾहिं को माण्हू उन पंचायती निज़ाम जी बग़ावत कंदो त उनखे बि उन मंझां कढी छॾींदा, ॿिया उहे माण्हू आहिनि। ऐं 3 हमले आवारनि जेके पोइ खाना बदोश थिया आहिनि। ऐं जेका तव्हां रिसर्च जी ॻाल्हि कई, इन ते साईं ख़ुर्शीद जो थोरो घणो कमु आहे जेके जिप्सीज़ आहिनि उन्हनि ते, जेके यूरोप जा जिप्सीज़ आहिनि उन्हनि ते। सर आऊं तव्हांखे इन जा जेका रूमा जो तव्हां ज़िक्र कयो आहे, मां तव्हां सां आऊं रुगो इन इन लाइ हिकिड़ो जुमिलो ऐड करे पोइ तव्हां वटि जी, अचां जी। थो, छाकाणि त मूं सां कुझु अरसो अॻु में सिंध जे जग मशहूरु पंहिंजो स्कॉलर साईं जावेद भुट्टो साहिब सां मुंहिंजी जेका आहे अमेरिका में मुंहिंजो हिकिड़ो इंटरव्यू कयो हो, उनमें हुनजो चवणु इहो त जेका हुन हिकिड़े किताब जो रेफरेंस बि ॾिनो हुयो, मूं वटि हाणे उहो किताब जो नालो मुंहिंजे ज़हन में न आहे, त जंग जुमल जेका लॻी हुई हज़रत अली साईं ऐं बीबी आयशा जे विच में, हुनजो चवणु इहो हो त उन किताब में लिखियलु आहे त उनजो बुनियादी सबबु बि जेको आहे उहो सिंध जा माण्हू हुया जेके उन वक़्तु हज़रत अली साईं जे ख़ज़ाने खे संभालींदा हुया। मतिलबु त मिडल ईस्ट जे अंदरि तोड़े यूरोप जे अंदरि सिंधी कबीलनि जो ज़िक्र जेको आहे उहो हिजाज बिन यूसुफ वारे कम खां अॻे बि सिंधी उते मौजूदु रहिया आहिनि। जी साईं। सर मूं ॻाल्हि तव्हां रूमा जो लफ़्ज़ पे चयो, असुल में ख़ुर्शीद क़ाइम ख़ानी हिकिड़ो हवालो ॾिनो आहे पंहिंजे कंहिं आर्टिकल में जिप्सीज़ जे हवाले सां। उन मिसाल हवालो ॾिनो आहे हलीम बिरोही साहिब जो मिसाल ॾींदे त हलीम बिरोही हिकिड़े राजस्थान जे हिकिड़े नदी जो ज़िक्र कयो आहे त उहा नदी सुकी वई, जीअं हिते पाण वटि हाकड़ो सुकी वियो आहे, पुराण सुकी वियो या ॿिया इलाही जीअं पुराणा दरिया आहिनि सुकी विया, ईअं रूमानी नदी जो ज़िक्र कयो आहे हलीम बिरोही साहिबु। त उन जा जेके बि कबीला उन ते आबाद हुआ उहे ईअं लॾ पलाण करे विया हलिया। त हुनजो चवणु आहे ख़ुर्शीद क़ाइम ख़ानी जो त उहे जेके यूरोप में, अमेरिका में, कैनेडा में रूमानी ॿोली ॻाल्हाईंदड़ आहिनि, हू पंहिंजे पाण खे उहा ॿोली जो नालो रूमानी ॿोली था चवनि, ही उन कबीलनि सां वास्तो रखंदड़ इलाइक़नि सां आहिनि। हिन में आऊं रहंदड़ जेके हिन वक़्तु हाणे एबॉर्ड जेके माण्हू वञनि था या बॉर्डर क्रॉस करे वञनि था, जेके जिप्सीज़ वग़ैरह आहिनि या उन ज़माने में वेंदा हुआ, त उहा प्रैक्टिस हिन वक़्तु बि सिंध जे जिप्सीज़ में आहे। हाणे हिन वक़्तु असां वटि सामी कबीलो आहे जंहिंजी जेकॾहिं तव्हां बदीन वारे पासे वेंदा त उन्हनि जूं जेके मज़हबी प्रैक्टिसिस आहिनि उहे बि अलॻि आहिनि, ऐं जेकॾहिं तव्हां हिन पासे ईंदा नारे वारे पासे त उन्हनि जूं सामियुनि जूं प्रैक्टिस हू बाय बर्थ हिंदू आहिनि, पर हू रस्म तौरु सुनत बि कराईंदा आहिनि,
हू पंहिंजा समूरा नाला जेके आहिनि उहो मुस्लमाननि वारा रखंदा आहिनि। हू पंहिंजो पाण खे कलंदर या मुरीद सॾाइनि था। जॾहिं इहा साॻी सुवाल मूं वरी जेॾी महिल नारे वारे सामिन जे बारे में बदीन वारनि सामिन खां पुछियो त बाबा हो तव्हां खां डिफरेंट आहिनि, हीअं कंदा, इवन हू मातम बि कंदा आहिनि, न्याज़ बि कंदा आहिनि, अलम बि लॻाईंदा आहिनि, त असां उहे तव्हां खां इहे डिफरेंट छो आहिनि? त हुननि जो चवणु इहो हो त जेके सामी ईरान अफ़गानिस्तान ऐं बॉर्डर खां ॿाहिरि वञनि था उन्हनि खे ओॾां वञण जे लाइ हू पंहिंजो पाण खे मुस्लिम बि कराइनि था ऐं पंहिंजा नाला, हुननि जे पुठियां को मज़हबी एॾो ख़ासि न आहे हूंदो, पर हुननि जो मक़सदु हूंदो आहे त असांखे केॾां वञण में का तकलीफ़, शनाख्ती कार्ड में बि हुननि जा मुस्लमाननि वारा नाला लिखियल हूंदा आहिनि, त उन्हनि खे ॿिए पासे बॉर्डर पार वञण में तकलीफ़ न आहे थींदी। थी सघे थो इहो पॉसिबल हुजे त जेके आर्टिस्ट ॿिनि कंडीशननि में माण्हू विया आहिनि, हिकु जेके आर्टिस्ट हुआ, जेके फनकार हुआ, जेके ॻाइणा हुआ, उहे मुख़्तलिफ़, या जेके रक़्स ॾेखारींदड़ हुआ उहो पंहिंजो रक़्स ॾेखारींदा ओसि ताईं पहुता आहिनि। ॿिया उहे जंहिंखे माण्हुनि भॼायो आहे या जेके जीअं इहो मादान कबीलो आहे जंहिंखे बादशाह ग़ुलाम करे पाण सां गॾु वठी विया ऐं उते वञी रखियो आहे, उन में आर्टिस्ट बि शामिल हुआ। त इहे ॿ प्रैक्टिसिस आहिनि जंहिंजी सूरत में उहे विया आहिनि। सेशन जो वक़्तु पूरो थिए थो। बहरहाल मां हिते हाज़रीन खे इहा गुज़ारिश ज़रूरु कंदुमि त इन खां पहिरियों जो असां फॉर्मल लॉन्च तरफ़ वञूं। हीउ जेको किताबु आहे खाना बदोश कबीला, मुंहिंजो कॾहिं ज़िंदगी में मौज़ू न रहियो आहे, पर जॾहिं मूं ख़ालिद जो हीउ किताबु पढ़ियो त मूंखे बिल्कुलु हिकिड़ो अहसासु थियो त असां जंहिं हिन समाज में रहूं था ऐं हिन समाज जा जेके मौज़ू आहिनि, असां वॾी ज़्यादती कयूं था। ही उहे लखे माण्हू आहिनि जेके असांजे इर्द गिर्द रहनि था, पर उन्हनि सां तारीख़ जे अंदरि अहिड़ियूं उन्हनि सां बेवाजिबूं थियूं आहिनि जो अॼु उहो जेको असां उन्हनि जी जेका ज़िंदगी आहे ऐं उनजो जेको ज़िंदगी जा जेके अंदाज़ आहे, जेको उन्हनि जी ज़िंदगी सां जेके हाञा आहिनि, असां मां को बि जेको आहे उन्हनि ॾे तवजा नथो ॾिए। तंहिं करे जेको मां सम्झां थो त असां सभिनी खे हीअ किताबु पढ़णु घुरिजे ऐं असांजे तनज़ीमुनि खे, असांजे तहरीकुनि खे, असांजे इदारनि खे, असांजे हुकूमतुनि खे, असांजे चूंडियल नुमाइंदनि खे, इंसानी हक़नि जे तनज़ीमुनि खे, असांजी मीडिया खे, हिननि माण्हुनि खे मौज़ू बणाइणु घुरिजे, छाकाणि त ही बि हिन समाज जो हिसो आहिनि ऐं असां जेका हिन सिलसिले में जेका लापरवाही ऐं कोताही कई आहे, यकीनी तौर ते जन हिननि सां तारीख़ में हिन सां जेके माण्हुनि हिन सां विढ़िया उहे त पंहिंजी जाइ ते, पर असां बि एॾो वॾो अरसो हिननि माण्हुनि खे निगलेक्ट कयो आहे। असां बि उन जुर्म जा बिल्कुलु मां सम्झां थो त ओड़ो ई पंहिंजो शामिल ॾोह आहियूं। तंहिंजे लाइ असांखे किताब बि पढ़णु घुरिजे ऐं उन सां गॾोगॾु इन्हनि माण्हुनि खे बि पंहिंजो मौज़ू ऐं पंहिंजो महवर बणाइणु घुरिजे। आऊं हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि साईं नाइब साहिबु आऊं हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि। हा ज़रूरु साईं, ज़रूरु। आऊं चवां थो त ज़रूरत हींअर आहे, ॾिसो असीं हींअर डिजिटल दौर में रहूं था ऐं हिन दौर में ज़रूरत हिन ॻाल्हि जी बि आहे त हिननि जो जेको इल्मु आहे, हुननि जो जेको तजुर्बो आहे, मिसाल कंहिं दौर में जीअं अॼु IT खे एतिरो ई अहम सम्झो थो वञे त उन दौर में शिकार ई वॾे में वॾो अहम हुयो। मिसाल तीर कमान जेको असांखे तारीख़ में मिले थो त तीर कमान जंहिं हिकिड़े आम माण्हू रुॻो तीर हलाइणु सिखियो त हुनखे सज़ा तौरु हुनजो खाॿो आङूठो कटियो वियो त हू जीअं तीर जो मख़सूस माण्हू खां इहो इल्मु ॿाहिरि न वञे ऐं उन खां वॾे में वॾी टेक्नोलॉजी तीर कमान हलाइणु हुयो। ईअं शिकार जा कई रंग आहिनि, कई तरीक़ा आहिनि जेके असांजा शिकारी कबीला ॼाणनि था। हू सींढ ऐं ॿोलीअ सां ई पखीअ खे, जानवर खे फासाए वठंदा आहिनि ऐं हू उनजे सभिनी कमज़ोरियुनि ऐं उन्हनि खां ॼाणनि था। ईअं हुननि वटि नाच, करतब, डांस, राग या जेको बि हुननि वटि सुराग रसानीअ जो ऐं कोडम ॻाल्हाइण जो जेको तरीक़ो आहे, इन इल्म खे डॉक्यूमेंट कयो वञे, उन इल्म खे एज़ ए असांजा इदारा, यूनिवर्सिटियूं एज़ ए इल्मु तस्लीम कनि, UN ताईं उन इल्म खे तस्लीम कयो वञे त इहे बि हिन मुल्क जा शहरी आहिनि, हू बि हिका पंहिंजे वक़्त जा सुॼाण माण्हू आहिनि जिन हेतिरे दौर में हालतुनि सां मुक़ाबिलो कयो आहे ऐं सर्वाइव कयो आहे त हुननि वटि बग़ैर इल्म ऐं ॼाण जे हीअं सर्वाइव न पिया करे सघनि। तंहिं करे आऊं इहा ॻाल्हि चवणु ज़रूरी थो सम्झां। ऐं इन सां गॾु किताब जी फॉर्मल लॉन्च लाइ गुज़ारिश कंदुसि ॿिन्ही स्पीकर्स खे त उहे उथी बीहनि ऐं किताब जेको आहे तव्हांजे साम्हूं पधिरो कनि। न ही असां वटि ॿिया बि इलाही हिते अकाबरीन वेठल आहिनि
आउं चाहियां थो त उन्हनि खे बि सॾु कयो त उहे बि हिन में शामिलु थियनि। साईं नसीब मिर्ज़ा साहब के गुज़ारिश आहे त किताब जी महूरत लाइ मथे अचनि। साईं नाज़ सातो साहब के गुज़ारिश आहे त किताब जी महूरत लाइ अॻे अचनि। साईं शबीर निज़ामानी साहब के गुज़ारिश आहे त किताब जी महूरत लाइ मथे अचनि। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी। तव्हां सबुर सां ही सेशन ॿुधो ऐं यकीनी तौर ते हिकिड़ो अहम मौज़ू हो ऐं नेक्स्ट सेशन हाणे शुरू थींदो। हिन सेशन में तव्हांखे मोकिलायूं था सदाईं गॾु।